दोस्तों दिसंबर महीने जे 5 तारीख़ ते कायल कणक पोजीशन ॾिसी रहिया आहियो। ही ज़मीन जो मथां ही साइड आहे, जेको पासो मथां हीअं इन में तमामु बहितरीन कणक बीठो आहे। ही वरी कुझु घटि नज़र ईंदो तव्हांखे, जेको आहे त ही ज़मीन जो हे साइड कुझु हेठां ई आहे, तंहिंजे करे हीअं असांजो आदम ख़ान बीठो आहे कणक में ॿकरियूं छॾे। ॿकरियूं बि चरनि था। कणक जो पोजीशन तव्हां ॾिसी रहिया आहियो। सीअ जे करे हे कणक एॾो सही नमूने सां निकिरी न आयो आहे। इनमें तमामु कणक जेको आहे त छिडी नज़र अची रही आहे। मेन मसइलो इहो आहे त कणक फुटण में सीअ जे करे एॾो ख़ासि फुटियो न आहे। मथां ई हेठां ई ज़मीन जो एॾो फ़र्क़ु आहे। हिकिड़े ॾींहं ते कायल आहिनि ॿई, हीअ हेठां ई आहे, हीअ कुझु मथां ई आहे। आदम बरसी में पंहिंजे ॿकरियुनि खे छॾियो बीठो आहे।